का मिलाद करेंगे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया जीअं भिटशा में 12 रबी अवल अक़ीदे एहतराम सां मल्हायो पियो वञे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा में मोहम्मद जुम्मन चौहान पंहिंजी रिपोर्ट में। सॼी दुनिया जीअं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते बि 12 रबीउल अवल अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। दरगाह भिटाई समेत मस्जिदनि चौराहनि मेन घंटियुनि जेके घटियूं आहिनि उन्हनि खे दुल्हन जीअं सजायो वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे रैली रैली जी सूरत में आशिक़ान रसूल जेके आहिनि पंहिंजे हथनि में सायूं झंडियूं बि खणी जेका आहे त मुख़्तलिफ़ चौराहनि ते लबैक या रसूल अल्लाह जा नारा बि गुंजी उठा आहिनि। हिन वक़्तु मूंसां आशिक़ान रसूल मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल करियूं था हिन ॾींहं खे हू कहिड़ी तरीक़े सां मल्हाइनि था ऐं कीअं था ॾिसनि। मल्हाए रहिया आहियूं जीअं विचां तव्हां ॾिसो था हर घिटी में गलियुनि में रैली निकिरनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बारगाह में हाज़िरी ॾिनी। हाणे हिते लंगर न्याज़ जो इंतज़ाम कयो आहे। तमामु इंतिज़ामिया बि ॾाढो असांजो तामुन कयो आहे। दोस्तनि बि तव्हां मीडिया वारनि बि तामुन कयो आहे। हिन करे असां सभिनि सां दिलि सां ख़ुशगुज़ार आहियूं ऐं सभिनि खे चऊं था हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सदके में तव्हां सभिनि खे रैली में गॾु थियो ऐं आवाम खे बि दावत ॾियो। जीअं इहे इलाही ख़ुशी जो यानी कि ॾींहुं असांजे मिलाइण जे लाइ सभिनि जे लाइ ऐं हिन लाइ असां हर साल इंशाल्लाह जोश जज़्बे सां कंदा रहंदा आहियूं। साल बि इंशाल्लाह ॾाढे जोश जज़्बे सां कंदा ऐं मिलादनि जी रैलियूं ऐं मिलाद बि कंदा रहंदासीं। रबीउल आलमीन 12 रबीउल अवल जेके सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासाद वॾी आहे। हिन में ख़ाली पाकिस्तान में सॼे मुल्क सॼे दुनिया जे अंदरि हलंदड़ सरकार जो जश्न मल्हायो। जीअं बि तव्हां ॾिसी रहिया हींअर माशाल्लाह सरकार जेका जा महिमान इंशाल्लाह लंगर जे इंतज़ार में वेठा आहिनि। असां हिनखे लंगर बि कराइनि सबील बि कराइनि। अल्हम्दुलिल्लाह असां अल्हम्दुलिल्लाह जेके मुस्लमान सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलादत में असां वॾा ख़ुशि आहियूं। अल्हम्दुलिल्लाह वॾी ख़ुशी मल्हाइनि। शुक्रनि पाक परवरदिगार जो ऐं मैसेज बि इहा ॾींदासीं सरकार जी जेके मोहबत आहे प्यार मोहबत इश्क मुस्तफ़ा ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 12 रबीउल अवल जो ॾींहुं असांजी वॾी ईद सम्झे असां ईद जी ॾींहुं जेको आहे त इहो मल्हाईंदा आहियूं ऐं असां भिटशा समेत ज़िले जे माण्हुनि जेको आहे मुख़्तलिफ़ रैलियूं कढी जेके आहिनि मुख़्तलिफ़ चौराहनि खां थींदा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते पुॼा आहियूं जिते दुआ बि घुरी आहे मुल्क जी सलामती लाइ। उते उन खां पोइ जेको आहे लंगर बि तक़सीम कयो वञे पियो। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।